वरी कंहिंजी फ़ोन यार हिन मां बि मां फासी वियो आहियां चरे मां। हलो अबा कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछे। हिकु मींहुं लॻो पियो आहे, ॿियो सॼो ॾींहुं वांदो वेठो आहे घर में बेरोज़गार, छा कयां। हल बसि ॾिसां थो, हिकिड़ो पाड़े में नओं दुकानु खोलियो आहे, उनखे चई ॾिसां अलाह करे थिए कमु तुंहिंजो। ॾिसां थो, हल सुर बंदि कर न बाबा, बंदि कर न। हाँ मोला को गिराक वान बरसात को गिराक ही ना आयो को एड़ो गिराक लगे अजो की तारीख जी ठई पई। बिजली जो बिल आ घणो दिसे तो मन को बटन हज़ारन जो गिराक लगी पई। वाह वाह मानू तो मोतबर लगे तो इतो जो को वडीरो आ को राइसा इहो जे करे न मुझे दुकान ते लड़ी पियो। वाह वाह थी वेंदी अलाह कंदो ईंदो। आन आन मोला इनके लाड़ हेॾे। हाँ अचे तो वाह 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 सफ़ाई कया छो न। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम बाबा। खुश आयो, ख़ैर मज़े में, ठीक ठाक? खैर खैर बोतार साईं ॿियो ख़ैर बाबा। अब ॾे ख़बर राशन जो सामान सॼो अथी? अल्हम्दुलिल्लाह साईं माशाअल्लाह हर शइ मौजूद आहे। खंडु पती गिहु हर शइ मौजूद आहे साईं। दुकान तव्हांखे ॾिसण में नंढो थो लॻे, गोदाम में हर शइ पई हूंदी आहे। हाओ जी जी साईं। चङो पोइ लिख। हाँ साईं हाँ साईं ॿुधायो साईं लिखाईंदा वञो। बाबा लिख 5 किलो तेल। जी बाबा जी 5 किलो तेल ॿियो ऐं 5 किलो अटो स्पेशल। स्पेशल अटो हा हा 5 किलो अटो ॿियो बाबा ॿियो 5 किलो कणक जो अटो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ॿियो बाबा 5 किलो चांवरनि जो अटो। बिस्मिल्लाह वाह 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 साईं हिन महले में तव्हां रहो था? बसि हेॾो अॻियूं घिटीअ में घरु आहे साईं मां मिड़े नओं दुकानु खोलियो मिड़े मुंहिंजी पारत न न दिलि जाए कर बाबा, पाड़े जी ॻाल्हि आहे इंशाल्लाह ताला। जेको आहे पहिरियों पाड़े वारो, पोइ ॿियो ॿियो साईं ऐं 3 किलो खंडु। बिस्मिल्लाह पती साईं हुजे 2 किलो हुजे? हा 2 किलो पती। जी साईं। कारा मिर्च। हा कारा मिर्च पा खनि हुजनि। ॻाढ़ा मिर्च पा। जी बाबा जी जी 5 किलो लूणु। जी बाबा जी जी ठीकु आहे। वाह वाह। ऐं जेको आहे ॿियो छा हूंदो आहे? ॿियो साईं पकवान तेल। हा तेल 20 किलो तेल। 20 किलो तेल साईं बिस्मिल्लाह। ऐं ॿियो अलाह तोखे हिकिड़े ॿारनि जा पैम्पर अथी? हा साईं उहे बि आहिनि। हलो हिकिड़ो पैकेट पैम्परनि जो बि हुजे। ठीकु जी ठीकु आहे। ठीकु साईं। हिकिड़ो मिंट वरी फ़ोन कंहिंजी थी अचे। वाह वाह अलाह ॿुधी भेण। ऐं घर वारनि जी बि फ़ोन हाणे थी अचे। हलो जी बाबा। बाबा मां दुकान ते बीठो आहियां, सामान थो कढायां। छो काॾे वई ममा? हा ॾेसि हा छो ख़ैरु आहे? वरी केरु आयो आहे? अच्छा चाची वारा आया आहिनि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। पोइ छा घुरिजे? अच्छा पकोड़ा बि वठी अचां। ॿियो? अच्छा खीर बि वठी अचां। अच्छा अच्छा पोइ राति जे लाइ जेको आहे तो चिकन हुजे नी, 2 किलो चिकन हुजे। 2 किलो चिकन बि वठी थो अचां। हा राति जो ज़ाहिर आहे मानी सां न छॾिजांइ ईअं मथां ईअं छॾेनि। ठीकु आहे मां चांहि जे लाइ खीर बि वठी थो अचां। सौदो जेको आहे चयो आहियां हिनखे, पोइ इहो सौदो जेसि ताईं कढे तेसि ताईं मां इहो सामान वठी करे तोखे पुॼायां। वरी वापसीअ में छोकिरो को वठी अची करे जेको आहे मां इहो सौदो खणी थो वञा। ठीकु आहे? हल ठीकु आहे। चङो 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 हाज़ुर। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध। जी जी बाबा। इहो घणी देरि में कढी ॾींदे? हे साईं बसि 10-15 मिंट लॻंदा। हा बाक़ाइदा पैक करे ॾियां थो। ठीकु आहे। पोइ हाणे ॻाल्हि ॿुध, हिते को खीर वारो आहे? खीर वारो मुंहिंजो बि इरादो आहे हिते। हे जो रखिया थी खीर अञा नथी छा? अञा न रखियो थी छा? इरादो कयो आहे बाबा साईं। भोतार साईं साम्हूं दुकानु ॾिसो था न उहे घिटी जे मोड़ में। अच्छा हे साम्हूं घिटीअ में? हा हिते खीर तव्हांखे मिली वेंदो। ऐं पकोड़ा समोसन वारो? उहो बि परियूं घिटी ते अथव तव्हां। असल में छा आहे त असां बि नवां लॾे आया आहियूं हिन अॻी घिटीअ में जेको आहे रहूं था। अच्छा अच्छा बंगलो आहे माशाल्लाह पंहिंजो। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ अलाह ख़ैर कंदो तूं इहो जेको आहे 2 कलाक खनि में निकिरी वेंदो। बसि साईं 20 मिंट लॻंदा। हा कढी दो। पोइ तूं हीअं कर जेसि ताईं इहो सामान कढी करे रख त मां हे छड़ो जेको आहे पकोड़ा ऐं खीर घर ॾे वठी ॾेई अचां। महिमान अची विया आहिनि ऐं साम्हूं वारे खां मुर्गी बि वठां। वाह वाह। पोइ जेको आहे तूं हीअं कर, हिकिड़ो कमु कर। जी बाबा। मूंखे 3000 खनि त ॾे। हा ॾे त पोइ अची हिसाबु कयूं था। हुकुम आहे तुंहिंजो बाबा। तूं हाणे असांजे पाड़े जा पारत थी मुंहिंजी सौदो माखो वठिजांइ। तूं दिलि जाए कर इंशाल्लाह ताला। जेको आहे मां ॿिए हंधि न वेंदुमि, हूअं मां बाज़ार खां खणंदो आहियां। हे ॿियो हिकिड़ो भोतार पाड़े मां उहो रोज़ अचे थो, चए थो मूंखे 100 रुपयो मंथरी ॾे, इनखे बि मिड़ई पारत कर। ॿेर अचई त जेको आहे पादर हणेसि।
हाणे 3000 ॾियां हा 3000 बिस्मिल्लाह हिकु हे ॿ अबा हे टे मां बस सौदो पैक कयां थो भाउ बस सही आहे तूं हे सौदो पैक कर हा भाउ। बस मां छड़ो हीअं वयुमि हीअं आयुमि बस सामान वठी करे छड़ो मां घर वारनि खे ॾेई मिंटो अची खणायां थो अलाह ठीकु अलाह ख़ुशि कंदी वाह अलाह महिरबानी महिरबानी वाह मोजा मोला वाह अहिड़ा 2-3 गिराक ॿिया लॻा न ॿियो बि दुकान हिते खोलींदुमि यार ॻाल्हि भली कंहिं खीर वीर बि हिते रखां वॾो मौलो आहे लॻे बि भोतार पियो वाह 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 साईं घटि में घटि 13-14 बिल ईंदुसि अलाह ॿुधी मुंहिंजी सौदो कढी वठां A few minutes later. सौदो त भोतार जो सॼो निकिरी वियो भोतार जो 10-15 मिंट 20 मिंट थी विया भोतार न आयो अलाह घरे हाणे अची दुकान ते मज़ूर बीहाइणो पवंदो अहिड़ा ॿधा ग्राहक चवंदा मज़ूर जी ज़रूरत मूंखे आहे पर हिन भोतार देरि छो कई आहे वियो त न मूंखे हथड़ी हणी 3000 ई घरों ॾिनामांसि अलाह घरे हाणे मोटे हा यार हे अस्सलाम वालेकुम साईं तव्हां भोतार जा नौकर हो न मूंखे ॾियो साईं सौदो खणो 3000 रोक अथसि ऐं 13000 जो सौदो अथसि टोटल छाजो भोतार छाजो नौकर साईं छा थियो आहे चरा थिया हुया साईं हाणे जेको हिन ॻोठ में न वेठो आहे भोतार हीअं चापड़ी ॾाढी अथसि अच्छा कपिड़ा हीअं कारी वासकोटी हीअं VIP मोतबर माण्हू लॻे पियो इहो सौदो मां लिखाए वियो चइबसि मां मोटा थो हाणे तव्हां आया हूंदो न खणणु न साईं मां त चिप्स वठण आयो आहियां तूं हुनखे कुझु भला ॾिनो त न हा साईं इहो भोतार न हुई गुटकड़े जहिड़ो हुई हा हा इहो सौदो लिखाए वियो न छा मां चयो त मूंखे चए सौदो इहो कढी रख वरी अलाए का घरों फोन अची अचे खीर वठी आ समोसा पकोड़ा हा। वरी मूंखे चए 3000 ॾे त मां साम्हूं सामान वठी अचां थो वई 3000 रुपया न बाबा इहे तूं बसि जेको अचे तूं हुनखे ॾींदे आहे न दुकान खां फुराईंदे पाण खे। अरे लॻे त चङो पियो मुड़ुसि इहो हुनजो फन आहे फिराटी आहे बाक़ी त छा चढ़ियो आहे बढ़िया से अबा ॾींदे चिप्स या मां बि धुड़ पाए चिप्स वटि 3000 वो जा हलिया विया। अरे मां तबाह थी अरे मां नओं दुकान हिते खोलियो पाणे में अची मूंखे कहिड़ी ख़बर लॻे मोतबर पियो साईं अस्सलाम वालेकुम हे लिखो वरी असां अम्मा चवंदा आहियूं त वरी मम्मा चए पियो पढ़ियल लिखियल माण्हू मूंखे ग़रीब माण्हू 3000 खई हले वियो हाणे इहा मुर्गी खाईंदे खीर खाईंदे हिलाल थी अदा तव्हां सुञाणियो थी इहो थुलड़े जहिड़ो थी न तव्हां ॾिठो अदा मूंखे फरियो 3000 वठी अलाह कंदा बगलनि में हेॾियूं फुरड़ियूं निकिरे अथसि पोइ कैंसर थींदसि मां कटाए छॾींदो निभागो बसि सवेल दुकान बंदि कया थाणे ते वञी FR कटायांसि थो छॾी थो मां थोरो ई मां बि